रहीम उमरकोट में आचर जे ॾींहं ते राति जो 9:30 बजे हिकिड़ो नौजवान छोकिरो मोहम्मद इस्माइल वल्द जमालुद्दीन उहो 15 ऑफिस जे साम्हूं मोती चौक ते गलो उनजो कटियल हो। उहो नौजवान छोकिरो ज़ाहिर थिए थो ऐं इहो उते जा जेके मौजूद माण्हू हुआ उन्हनि 15 जो हिकिड़ो ऑफिसर हो हेड कांस्टेबल उनखे ॿुधायो। पुलिस पंहिंजी तमामु तर कोशिश कई त असां उनखे जल्दी खां जल्दी DHQ हॉस्पिटल पहुचाए सघूं ताकी उन नौजवान जी असां जान बचाए सघूं। उनजे करे हिननि शहज़ोर बि रोकी ऐं उन नौजवान खे उन में मोकिलियो पिए पर इहो हू रस्ते में ई हुन धम धणी हवाले करे छॾियो ऐं असां बदकिस्मती सां उनजी जान न बचाए सघियासीं। इहो जेको एॾो दर्दनाक वाक़ियो थियो उनजे करे तमामु उमरकोट जी आवाम हिकिड़े ख़ौफ़ में मुब्तला हुई त अहिड़ो वाक़ियो हिते कॾहिं न आहे थियो। एॾो दर्दनाक क़त्ल जो वाक़ियो असांजे साम्हूं न आयो आहे। हिन केस में असां जल्द खां जल्द हिकिड़ी टीम वॾी टीम ठाहे छॾी हुई जंहिंमें DSP सिटी, SHO सिटी, इंचार्ज CIA, SHO सूफ़ी फ़कीर, SHO पिथोरो ऐं ॿिया काफ़ी सारा ऑफिसर्स हुआ जंहिंमें IT जा एक्सपर्ट्स बि असां गॾु हुआ। उन सॼी टीम हिन ते ॾींहुं राति महिनत कई आहे ऐं असां जेको हिन जो मेन अक्यूज़्ड आहे जेको अलादाद वल्द रमज़ान समेजो आहे उनखे असां अरेस्ट करण में कामयाब थी विया आहियूं। पहिरें ॾींहुं जेॾीमहिल इहो क़त्ल थियो हो त उन खां पोइ सूमर जे ॾींहुं हिकिड़ी हिते एहतजाज बि थिया हुआ जंहिंमें असां 5 ॾींहंनि जो टाइम वरितो हो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांजी टीम जी पूरी महिनत सां असां इहो जेको मुख्य जवाबदार आहे उनखे 2 ॾींहंनि जे अंदरि ई झले वरितो आहे। हिन केस जी वधीक तफ़्तीश हले बि थी। जेको मुख्य जवाबदार आहे अलादाद वल्द रमज़ान समेजो उहो गिरफ़्तार थी चुको आहे ऐं जेको उहो असांखे हींअर ताईं ॿुधाए थो पर्पज़ या मोटिव हिन क़त्ल जे बारे में त हिननि जी जेका ज़मीन आहे उते सरकारी ज़मीन उन ते जहिड़ो हलंदड़ हो ऐं उन जे करे हुन इहो क़त्ल कयो आहे। वधीक असां इनखे तफ़्तीश कयूं बि था। जेके बि एविडेंस हूंदा उहे सॼा कलेक्ट कया वेंदा ऐं हिन केस खे मज़बूत खां मज़बूत बनायो वेंदो त जीअं जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। अञा इहा तफ़्तीश असां कयूं बि था। हाणे असां हिन जो रिमांड वठंदासीं त उन रिमांड ते बाक़ी तफ़्तीश जा जेके पहलू आहिनि उन ते असां कमु कंदासीं। उन जॻह ते इहा शइ असां वेरीफाई करे था वठूं पहिरीं ॻाल्हि ऐं सेकेंड शइ इहा आहे त उन जॻह ते ऑफिसर मौजूदु हो जंहिं पूरी कोशिशि कई आहे उनखे पुॼाइण लाइ पर इहो जेको अलाह खे वधीक मंज़ूर हो पर इन शइ खे असां वेरीफाई करे था।